सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान जे सूबाई तक PB 50 किला अब्दुल्ला ते ॿीहर चूंडूं करण जो हुकुम ॾेई छॾियो। रुॻो 6 पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग करण वारो इलेक्शन कमीशन जो हुकुम कल्ह दम करार ॾिनो वियो। PB 50 किले अब्दुल्ला तां ANP जो उम्मीदवार ज़मरुख ख़ान कामयाब थियो हो। ज़मरुख ख़ान जी कामयाबी खे JUI जे मलक नवाज़ इलेक्शन कमीशन खे चैलेंज कयो हो। इलेक्शन कमीशन रुॻो 6 पोलिंग ते ॿीहर वोटिंग करण जो हुकुम ॾिनो। इलेक्शन कमीशन जे हुकुम खे ज़मरुख ख़ान सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईज़ा ज़मरुख ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। सुप्रीम कोर्ट ॿिन्ही धुरियुनि जे इतफ़ाक़ी राय बाद सूबाई तक ते ॿीहर चूंडूं करण जो हुकुम ॾेई छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।